नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी कुछ सवाल पूछणो है। हाँ तो सिख धर्म में भक्ति में एक ॻाल्हि चवंदा आहिनि, हाँ मनुष्य से देवता किए कर्तन लागी वार। हाँ तो इन लाइन जो अर्थ ॿुधाईंदो? हाँ ॾिसो, मनुष्य के चवनि जंहिंमें आसुरी स्वभाव संस्कार हुजनि। अच्छा। ऐं देवता के चइबो जंहिंमें दैवी स्वभाव संस्कार हुजनि। हाँ। देवताउनि जो शरीर भी मनुष्य जीअं त हूंदो आहे, 2 हथ 2 टंग 2 अख, लेकिन हुननि खे देवता छो चईंदा आहिनि? हुननि खे देवताउनि जहिड़ी पैनाइश ये सभु छो थींदी आहे? छो जो हुननि जी आत्मा में दैवी गुण हूंदा आहिनि। दैवी गुण अर्थात ॾियण जो गुण। अच्छा। देवता अर्थात जेको ॾेई सघे। ॾेई केरु सघंदो? जंहिंजी आत्मा संपन्न भरपूर हूंदी उहो ई ॾेई सघंदो न। ऐं मनुष्य अर्थात हाणे जो साधारण मनुष्य आहे, जो विकारनि जे वश आत्मा थी वेंदी आहे, हुनखे मनुष्य चईंदा आहिनि। हिनजो जेको लाइन जो अर्थ आहे, मनुष्य से देवता किए कर्तन लागे वार, अर्थात मनुष्य खां देवता ठहण लाइ हिकदमि थोड़े समय में ही, टाइम न, बिल्कुल सेकंड में पाण मनुष्य का देवता ठही सघंदा आहियूं। कीअं? में एतिरी शक्ति आहे जो कलयुगी आत्मा खे सतयुगी देव आत्मा ठाहे, वो आहे निराकार परमात्मा में। अच्छा। परमात्मा हिन धरती ते ईंदा आहिनि ऐं आत्माउनि खे हुननि जी ख़ुदि जी स्मृति ॾियारंदा आहिनि, उन्हनि जी पंहिंजे पीउ जी स्मृति ॾियारंदा आहिनि, उन्हनि जे घर जी स्मृति ॾियारंदा आहिनि, हुननि जे कुल जी उन्हनि खे स्मृति ॾियारंदा आहिनि कि तव्हां कहिड़े कुल जी आत्मा आहियो, तव्हां असुल में काथे रहण वारी आत्मा आहियो, तव्हांजा असली गुण संस्कार कहिड़ा अथव। जंहिं सेकेंड आत्मा जी बुद्धि में ये ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे, हुन समय वो असुरी आत्मा खां देव आत्मा थी वेंदी आहे। सेकेंड में थींदो आहे। अच्छा। छोजी पाण ॾिसो, पाण पढ़ाई करो न, ॿार खे पाण रोज पढ़ायूं था, चईंदा आहिनि जेसिताईं हिनजे सम्झ में अचे। कहिड़ो न कहिड़ो टाइम ईंदो आहे जो ॿारनि खे उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। पढ़ाई छो चऊं, पाण कोई ॻाल्हि ई चऊं, नंढनि से छो वञो, वॾनि ते बि चई सघंदा आहिनि न। भई पाण खे रोज हिक ई ॻाल्हि थो चए, लेकिन जेसिताईं तव्हांजी बुद्धि हुन ॻाल्हि खे सम्झंदी न, जेसिताईं हुनजी बुद्धि में उहा ॻाल्हि वेंदी न, तॾहिं पाण न चईंदा कि उहो ॾींहुं हुयो, बसि हुन ॾींहुं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई, अॼु ताईं मां उहो कमु ईअं ई थो करां। त इहे परमात्मा जॾहिं धरती ते ईंदा आहिनि, उहो पाण खे सभु स्मृति ॾियारंदा आहिनि न, मां केरु आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजो घर कहिड़ो आहे, मां असुल में कहिड़े धर्म जी आहियां, मुंहिंजा असली गुण शक्ति छा आहिनि। जे सेकेंड जे मूवमेंट ये ॻाल्हि आत्मा खे सम्झ में अची वई, उन सेकेंड वो आत्मा पंहिंजे सभु आसुरी संस्कार स्वभाव छॾे करे, सभु विकार छॾे करे छा थी वेंदी? देवता संपन्न थी वेंदी। अच्छा। इन करे हिन लाइन जो मतिलबु आहे, परमात्मा खे मनुष्य खां देवता ठाहिण में सेकेंड लॻंदो आहे। अच्छा, मतिलबु आत्मा जो बोध, जंहिंखे एनलाइटमेंट चवंदा आहिनि। हाँ। अच्छा, ठीक है जी दीदी।